अल्लाह रब्बुल इज़्ज़त वटि क़ीमती शइ ईमान ऐं क़ल्मो आहे। हज़रत मुआज़ बिन जबल रज़ियल्लाहु अन्हु सहाबी सगोरो आहे। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इन सहाबीअ खे कंहिं जंग में मोकिलिन पिया, पर आम जीअं सहाबिन खे मोकिलींदा हुआ, पर हिन सहाबीअ खे ईअं न पिया मोकिलिन, बल्कि ॿियनि खां मुख़्तलिफ़ अंदाज़ सां मोकिलिन पिया। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद नबी में वेठल हुआ, सहाबा जी जमात आहे, घोड़े जी सवारी घुराइनि। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद शरीफ़ खां उथिया, उन घोड़े जे वेझो आया, सहाबा जी जमात बि आहे। आम तरह सां जॾहिं माण्हू घोड़े ते सवार थींदो आहे त रिकेब में पेर रखी पोइ लांग वराए वेंदो आहे, पर हज़रत मुआज़ रज़ियल्लाहु अन्हु सहाबी सगोरे खे हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईअं न पिया विहारनि, पंहिंजा हथ मुबारक हीअं झलियऊं, फरमायूं त मुआज़ तूं मां मुहम्मद मुस्तफ़ा जे हथनि ते पेर रखी करे घोड़े ते वेह। त सहाबी सगोरे अर्ज़ु कयो त साईं, अव्हां अल्लाह जा रसूल पैगंबर हो, मां हिकिड़ो उम्मती आहियां, मां अव्हांजे पेरनि मुबारकनि ते कीअं हथु रखां? फरमायूं न मुआज़, मां अल्लाह जे नबीअ जी तमन्ना आहे, तूं मुंहिंजो महबूब सहाबी आहीं, तंहिंजे करे तोखे मां इन इज़त सां घोड़े ते विहारियां। त हज़रत मुआज़ रज़ियल्लाहु अन्हु महबूब मुस्तफ़ा जे हथनि मुबारकनि ते पेरड़ो रखी लांग वराए वेठो। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में अर्ज़ु कयईं, साईं तव्हांखे इजाज़त आहे। फरमायूं न मुआज़, तोसां गॾु चंद क़दम असां बि हलंदासीं। ॾिसो इंसान हो त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जा रसूल पैगंबर आहिनि, लेकिन अख़लाक़ ऐं शफ़क़त ऐं उम्मती सां मुहबत केतिरी आहे। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन घोड़े सां हलनि था, हज़रत मुआज़ घोड़े ते सुवार आहे, सहाबा जी जमात आहे, मदीने शरीफ़ जे इलाक़े खां, शहर खां, आबादी खां निकिरी ॿाहिरि जॾहिं पहुता, हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बीठा। फरमायूं मुआज़, हाणे तोखां मोकिलायूं था, लेकिन हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, तूं जॾहिं इन जंग खां मोटी ईंदे, शाम खां वापसि ईंदे, त मां मुहम्मद मुस्तफ़ा दुनिया में न हूंदुसि। त हज़रत मुआज़ रज़ियल्लाहु अन्हु जीअं घोड़े ते सहाबी सगोरो वेठो हो, अखियुनि मां लुड़क पियो हारे, साईं मोकिलियो बि अव्हां पाण था, तव्हांजे हुक्म सां मां मदीने पाक खां वञा थो, लेकिन अव्हां फरमायो था त जॾहिं तूं मोटी ईंदे त मां मुहम्मद मुस्तफ़ा दुनिया में न हूंदुसि, पोइ इहो ॾुखो सदमो मांखां कीअं बर्दाश्त थींदो? हाणे सहाबीअ जे अखियुनि मां लुड़क पिया हलनि। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त मुआज़, दुनिया जी ज़िंदगी आरज़ी ऐं फ़ानी आहे, हर इंसान खे दुनिया छॾणी आहे, आख़िरत जी ज़िंदगी हमेशह वारी आहे, पर जेकॾहिं दुनिया में तूं मां मुहम्मद मुस्तफ़ा जे वफ़ात जे वक़्तु मदीने पाक में न हुई, पर मां अल्लाह जो नबी तोखे ख़ुशख़बरी ॾियां थो त तूं क़यामत जे ॾींहुं ऐं जन्नत में मां मुहम्मद मुस्तफ़ा सां गॾु हूंदी। त सहाबीअ जा लुड़क बेहिजी विया। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मुआज़, इहा तोसां ख़ुशख़बरी न आहे, हर मुंहिंजो उहो उम्मती कलमे गो इंसान जंहिंमें ईमान ऐं क़ल्मो आहे, अल्लाह सां ताल्लुक़ अथसि, ख़ौफ़ ख़ुदा आहे। पोइ पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, है सुकानू मा कानू, मुंहिंजा उहे उम्मती कलमे गो इंसान दुनिया जे जंहिं बि कुंड कुड़छ कंहिं इलाक़े में रहनि था, उन्हनि में ईमान ऐं क़ल्मो आहे, अल्लाह जो ख़ौफ़ अथनि, इहे उम्मती मां मुहम्मद मुस्तफ़ा सां क़यामत में जन्नत में गॾु हूंदा। तंहिंजे करे मुस्लमानो, ईमान वॾे में वॾी नेमत आहे। ख़ासि तरह सां तव्हां असां वटि बल्दियाती इलेक्शन गुज़री आहे। दर हक़ीक़त इहा इलेक्शन हूंदी आहे त इलाक़े में यूसी में अहिड़ो नुमाइंदो अचे जेको इंसाननि जी सही ख़िदमत करे, सही ख़िदमत कजे। मक़सदु इहो आहे, ईअं नाहे त परायो पैसो पंहिंजे पेट में आणिजे, पराया हक़ खाइजनि। तव्हां असां वटि चओ तरफ़ मुस्लमान हो, कलमे गो इंसान हो, क़ुरान पाक सां ताल्लुक़ आहे, मुहम्मद मुस्तफ़ा सां ईमान कलमे जो रिश्तो आहे, लेकिन असां इंसाननि
दीन खे महदूद रखियो आहे। असां चऊं था त दीन असांजो सिर्फ़ु मस्जिद शरीफ़ ताईं हुजे बसि। असांजी निमाज़, रोज़ो, हज, क़ुर्बानी, ख़ैर ख़ैरात इहा शइ हुजे। मुआशिरे में दीनदारी न हुजे। आम असांजे मथां को हुक्मरान आलिम दीन न हुजे। असांजे वापार में, फ़ैसिलनि में, ॾेती लेती में दीन न हुजे। इहा हिकिड़ी साज़िश यहूदी लाबी जी आहे। बेदीन कुवतुनि अहिड़ी फ़िज़ा क़ाइमु कई आहे त ताकी मज़हब ऐं इस्लाम ऐं दीन महदूद तबिके ताईं हुजे। तंहिंजे करे तव्हां असां इंसान फ़ौतगी थींदी त आलिम दीन खे घुराईंदासीं, साईं जनाज़ो अची पढ़ायो। निकाह थींदो, आलिम दीन जो इंतिख़ाब कबो, साईं तव्हां निकाह पढ़ायो। ॿारड़े जो नालो रखिणो आहे, आलिम दीन जो इंतिख़ाब आहे, साईं को नालो इस्लामी ॾस ॾियो। लेकिन मुआशिरे में पंहिंजी उथणी वेहणी, कारोबार, ॾियणो वठणो, उन में असां में दीन न आहे। हालांकि हिकिड़ी शइ सम्झो, दीन कंहिंखे चइबो आहे? दीन 6 शयुनि जो नालो आहे। हिकु इबादत जंहिंखे हुकूकुल्लाह था चऊं, इहो दीन जो हिसो आहे। ॿियो अख़लाक़, इहो दीन जो हिसो आहे। पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अकमलुल मोमिनीन ईमानन अहसनुहुम खुल्का। मुसलमाननि में भला उहे मुसलमान आहिनि जंहिंजो अख़लाक़ ऐं किरदारु भलो हुजे। असां इंसान इलेक्शन जे माहौल ते हिन वोट न ॾिनो हो, इन जो रस्तो बंदि, इन सां दुआ सलाम बंदि, इन खां इंतकाम वठिणो आहे, इन ते नाजाइज़ FIR करणी आहे, इन सां ज़ुल्म ज़्यादती करणी आहे, सदां पाण खे मुसलमान था। हालांकि हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेको इंसान ज़ुल्म थो करे कंहिं इंसान सां, फरमायो इन ज़ालिम जी इबादत नेकी रब वटि क़बूल न अथव। हिकिड़ो इंसान ज़ुल्म थो करे इंसानियत सां, परायो हक़ थो खाए, लेकिन होनो बैतुल्लाह शरीफ़ में बीठो आहे, महबूब मुस्तफ़ा जे मस्जिद नबवी में वेठो आहे, कहिड़ी बि मस्जिद शरीफ़ में वेठो हुजे, कहिड़े बि बुज़ुर्ग सां तालुक़ हुजे, लेकिन इंसान ज़ुल्म थो करे, इन ज़ालिम जी इबादत रब वटि क़बूल न आहे। तंहिंजे करे मुसलमानो, असां पाण खे ज़ुल्म खां बचायूं। अख़लाक़ वॾी नेमत आहे। ॿी इहा शइ आहे त असांजा मुआमलात सही हुजनि। निकाह मुहम्मद मुस्तफ़ा जे सुन्नत तरीक़े ते, ॾेती लेती महबूब मुस्तफ़ा जे सुन्नत तरीक़े ते, उथणी वेहणी महबूब मुस्तफ़ा जे सुन्नत तरीक़े ते, असांजो मुआशिरो मुआमलात महबूब मुस्तफ़ा जे सुन्नत तरीक़े ते, इनखे चइबो आहे मुआमलात। अहिड़े तरीक़े सां दीन में इहा शइ आहे त सियासत, इहो दीन जो हिसो आहे। सियासत छाखे चइबो आहे? सियासत 2 शयुनि जो नालो आहे। हिकु इन शइ जो नालो आहे शाइरे इस्लाम जो तहफ़ुज़ ऐं हिफ़ाज़त। मसलन तव्हां असां इंसान जंहिं ॻोठ में, इलाइक़े में, शहर में, आबादी में रहूं था, उते उन इंसान जी जान महफ़ूज़ हुजे, उन जो माल मिल्कियत महफ़ूज़ हुजे, उन जा ॿार बच्चा महफ़ूज़ हुजनि। ॿियो दीन इस्लाम जूं जेके मुक़द्दस शयूं आहिनि उहे महफ़ूज़ हुजनि। अल्लाह जे शान में तोहीन न थिए, रसूलुल्लाह जे शान में तोहीन न थिए, क़ुरान शरीफ़ जी बेहुरमती न थिए, सहाबा इकराम जी तोहीन बेअदबी न थिए, मसाजिद जी तोहीन बेअदबी न थिए, दीन इस्लाम जी तोहीन बेअदबी न थिए, इनखे चइबो आहे सियासत। ॿियो सियासत इनखे चइबो आहे अल्लाह ऐं इंसाननि जे हक़नि खे अदा करणु। तंहिंजे करे हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, दीन 2 शयुनि जो नालो आहे, अल उज़मतु लि अम्रिल्लाह वल ख़िदमतु लि ख़ल्क़िल्लाह। महबूब मुस्तफ़ा फरमायो, दीन इन शइ जो नालो आहे इंसान अल्लाह जी ताज़ीम करे, निमाज़ उन में हुजे, रोज़ो उन में हुजे, क़ुर्बानी उन में हुजे, हज उन में हुजे, नेक अमल उन में हुजनि, ऐं ॿियो वल ख़िदमतु लि ख़ल्क़िल्लाह, इंसान ज़ात जी ख़िदमत हुजे। ऐं मुसलमानो, हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु अन्हु ख़लीफ़ा आहे। जॾहिं बैतुल मुक़द्दस फ़तह थो थिए, हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु फ़लस्तीन खां मोटिया अचनि था मदीने तय्यबा, उठड़ी ते सुवार आहिनि। रस्ते में हिकिड़ो हिमस यहूदियुनि जी आबादी आहे, यहूदियुनि जो शहर आहे हिमस। उन हिमस जे इलाइक़े खां ख़लीफ़तुल मुस्लिमीन सय्यदना हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु अन्हु जॾहिं गुज़र था करनि त हिकिड़ो नाबीनो इंसान आहे, अखियुनि खां माज़ूर आहे, हथ डिघो करे ख़ैर थो घुरे। हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु जन इहा पुछा कई त इहो केरु आहे? चयो साईं हीउ यहूदी आहे, हे हिन इलाइक़े जो यहूदी आहे, हे हिमस यहूदियुनि जी आबादी आहे।
हज़रत उमर साईं जे अखियुनि मां लुड़का आया। पाण फरमायूं जेकॾहिं मां उमर खां रब ॿिए कंहिं गुनाह जी पुछा न करे पर मुंहिंजी हुकूमत ऐं रियासत जे अंदरि इहो नाबीनो इंसान यहूदी ज़ईफ़ ऐं कमज़ोर ऐं पोढ़ो जे बुख ऐं फाके में फौत थियो त उमर क़यामत जे ॾींहुं रब खे जवाबु न ॾेई सघंदो। हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु उन नाबीने यहूदी जी गुरबत ऐं फ़क़ीरी जे करे ॿ शयूं पंहिंजे रियासत में रखियूं। हिकिड़ो इहो क़ानून पास कयूं त हिन खे माहाना वज़ीफ़ो मिलंदो। हाणे फरमायूं त जेके बि मुंहिंजी हुकूमत में मुसलमान, ईसाई, यहूदी, गैर मुस्लिम इंसान मुंहिंजी हुकूमत रियासत में रहनि था पर उहे ग़रीब आहिनि, मुहताज आहिनि, पोढ़ा आहिनि, उन्हनि खे को सहारो न आहे। फरमायूं उन जो ख़र्चो हज़रत उमर जे मथां आहे। ऐं हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु आहे जंहिं इंसानियत जी बिला तफ़रीक़ ख़िदमत करे दीन इस्लाम जे नाले खे बुलंद ऐं रोशन कयो आहे। तंहिंजे करे इहो मुआशिरो तॾहिं ईंदो जॾहिं असां उलमा सां हथ मिलाईंदासीं। उलमा जी महिनत इन जे करे आहे। अल्लाह करीम हिन इदारे खे आबाद फरमाए। रब करीम तव्हां असांखे दीन सां सही वाबस्तगी अता फरमाए। अल्लाह साईं दीन इस्लाम जूं ख़ूबियूं ख़सलतूं अता फरमाए। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन। या अल्लाह या रहम। अल्लाह साईं हिन इदारे खे आबाद फरमा। रब साईं वरड़नि जे क़ब्रुनि खे रोशन फरमा। अल्लाह साईं जेके मुसलमान क़ुर्बानी पिया करनि उनजे अमल खे ख़िदमत खे क़बूल फरमा। अल्लाह साईं हिन जलसे खे हिदायत जो ज़रियो बणा, रज़ा जो ज़रियो बणा। अल्लाह साईं असां खां राज़ी थी गुनाहनि जी माफ़ी अता फरमा। पाण में मुहब्बतूं अता फरमा। ईमान सां रहाए, ईमान सां ख़ात्मो बिल ख़ैर फरमा। सल्लल्लाहु तआला अला ख़ैर ख़ल्क़िही मुहम्मद व आलिहि व बारक वसल्लम। ला इलाहा